दड़ो जे आबपाशी खाते तरफ़ां बन्नू फॉरेस्ट रेंज जे ॿेले मोलचंद जी 100 एकड़ नायाब सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे आबादी लाइ बन्नू माइनर जे आरडी 10 वटां पाणी चोरी करे सिंधु दरिया जे MS बचाव बंद खे 3 मील वटां सिधा कटे हणी पाणी ज़रिए पाणी खणंदड़ 12 बाअसर ज़मींदारनि ख़िलाफ़ बन्नू थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। आबपाशी खाते दड़ो जे सब इंजीनियर सैयद सिकंदर शाह जी फरियाद ते बन्नू माइनर मां पाणी चोरी करे MS बचाव बंद खे कटे हणी कचे जे ॿेले मूलचंद में वाक़िए 100 एकड़ कब्ज़े वारी ज़मीन खे आबाद कंदड़ मक़ामी ज़मींदार ताहिर बानी पोटो सेठ गोपीमल अशरफ जोखियो बच्चल जमारी परवेज़ मुनीर ख़ासख़ैली पोड़ो जमारी समेत 12 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ बन्नू थाणे ते ड्यूटी अटका ऐं पाणी चोरी जो केस दाख़िल करायो वियो आहे। आख़िरी इत्तलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। यादि रहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे वाज़ेह हुकुमनि बावजूद सिजावल ज़िले जी बन्नू ऐं दड़ो फॉरेस्ट रेंज जे मुख़्तलिफ़ ॿेलनि जी 1000 एकड़ नायाब ज़मीन ते सरकारी सरपरस्ती हेठि काफ़ी सालनि खां वठी बाअसर माण्हुनि कब्ज़ा करे इन्हनि ते करोड़ों रुपयनि जा फसल पोखे छॾिया आहिनि, जॾहिं त फिश फार्म पिणु क़ाइमु कया विया आहिनि। असांखे भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दड़ो बन्नू जे ॿेलनि मां जूं 100 एकड़ नायाब सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे। बन्नू माइनर जी आरडी 10 वटां पाणी चोरी करे सिंधु दरिया जे MS बचाव बंद खे 3 मील वटां सिधा कटे हणी पाइपनि ज़रिए पाणी खणंदड़ 12 ज़मींदारनि ख़िलाफ़ बन्नू थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे।